ऑफिस में घणो कम हो छा? ऑफिस में को कम कोन और न्यू गाली घटन कर सकी जला न्यू गाली अब बला यो घरे निकलो घरे जला ॾाढी कोशिश पर किथे हुजे त ॻाल्हि ठहे न ही गरीब हुजण जी लानत आहे न त अहिड़ा ई ॿ कमरा मिलन पिया 35 रुपयनि में 35 रुपया इतना पैसा दादा केर भी सूरत न खरीद सको मानी खादी दादा लगे माना दे बुक दे मुझे ऑफिस की कैंटीन तो वाला एक चाचा खाता चाय भी पीता लगे तो इन्हें तो बिल भी लगे जब ये परेशानी थी दिया ना तो खाने को सोची मुखा खाए पेड़ सब कुछ इसी हुआ ये दफा चलो तो घरा कुछ खड़ी भी लोग करे फिर मुसीबत करे ए भाइयो ऑफिस में लीमो निचोड़ बाबू भी था है लीमो निचोड़ बाबू हाँ लीमो निचोड़ बाबू घरा को लीमो खड़ी दो वो कटे करे कहीं भी दाल में विधि करे बराबर जो शरीफ सी दो जो भूख भी बड़ी बने आई बिल बिल करे सुनी हो तू पूछो दीवारी अच्छा गोड़ के हां रडियो के हां असरा मुके आराम सा सुमण दे तंग न कर हाय हाय सदियों अभी रस्तो दिसी दिसी अखिल कटियो की पवन भाई रो तो इन शादू जी आश्रम के डपका दर बंद करे अंदर ही पड़ी तने पई उठी कर अंदर बाहर निकलती कर मां तो के दिसण ही आया था असरा मुका ये बिना नाज नकरा बर्दाश्त कोन थी नहीं मां बुधा को चले नफीस कि तू भी ये चले तो मां जिंदा रह जान सकता तुम मां खेड़ो जिंदन में आया मुर्दन का वधी का बदतर आया पहाड़े वाला अलग परेशान था चवंदा एकड़ी शादो वही उनकी जगह ते बस कर किए भी करे का निकली हलो कुछ हो ना सके कि झुपड़े ठहरानो पए हां मां इता हलो मां इते न रहंदुस तोखे ख़बर आहे मां शरीफ माण्हू मां पंहिंजी इज़त जे लाइ विढ़ंदुसि कोन हज़रत तोखे यादि आहे जॾहिं नवां नवां असां हिन घर में आयासीं त उन ॾींहुं हिकिड़ो शागिर्द शादो जो आशिक़ छा नालो हुनजो ख़ैर नालो जेको बि हो वो चवे पियो त शरीफ़ माण्हू पंहिंजी धीउ जी बेहुरमती ॾिसंदे बि दरवाज़ो अदालत जो दरवाज़ो नाहे खटकाईंदो हुनजे लफ़्ज़नि में माण्हू जी जगह ते मुड़ुस ऐं धीउ जी जगह ते ज़ाल करे छॾे नफीस उन्हें शराबी छोकरे जी गाली में खोजी गालियूं वॾियूं कम जी पियो करे हू शराबी छोकिरो पंहिंजी इज़त खे बचाइण लाइ जेकी दाग दामन ते लॻंदा आहिनि न उहे मुबारक हूंदा आहिनि तूं परेशान न थी अच्छा हे त मां तोखे कुझु ॿुधायां
इहो सबूत ॾियूं त हिते इहो ई कुझु थींदो आहे। हाय हाय त पोइ छा सफ़ा घुटजे घुटजे मरी वञूं? तूं नथी सम्झी, असां हिते परदेसी आहियूं। जे सुभाणे का बि अहिड़ी ॻाल्हि थी न त हिकु माण्हू बि असांजी हिमायत में न बीहंदो। भले केर बि न हुजे, पर हू सोनो रब त आहे न। रब वरी परे जी ॻाल्हि। नहीं आवाज कितना बेहतर पुत 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 माथा पुत आए अंदर को हमरा पिया थाई मारो मजो उंदो ओ यार मां तो के न चवंदो से पहने जो हिते पाड़े में रहण सां जे ॿारनि बचन के खराब कंदो हाणे छा कयूं? छारी छा क्यों मां त चवां तो अंदर हलिया दालो ये रोके तो पाड़े नाले में रुड़क नाले में दासे तुम तो ठयो पियो ने मां चवां तो छातवाड़े में न रहंदी अमेरिका जी औरत साईं असां के शादो लागो खास हो थोड़ैया मां चवां तो हजार लोगा हाणे हिते शादो लाइ रहंदी शरीफ माण्हू जे रहंदी जॻह। अरे ये कीअं हलिया हलूं इन पाड़े में ॾींहुं हेठां उंदे असां कोन था ॾिसी सघूं। हा असां इहो कंदासीं सुभाणे इमाम साहब खे वठी ईंदासीं पोइ ॾिसूं था भई कीअं था पाड़े में बदकारी कनि। तूं ईअं डिॼी वञ अरे जेतिरो ही माण्हू ईअं निकिरी निकिरी थो अचे न मूंखे ओतिरो दाल में कारो थो नज़र अचे। इहो इन्हनि माण्हुनि जो ढंग हूंदो आहे। हाणे ॻाल्हि थोरी हिमत कर अच अच छा आहे कुझु ई न आहे। बेहूदा माण्हू केसि ताईं माण्हू बर्दाश्त कंदो हिन जी ॻाल्हि खे? देख मां त चवां थी ॿुधण ई न खपे, ॿुधण खां पोइ बि अणॿुधी कजे। भला कंहिंजो वात थोरी न बंदि कयो वठंदो आहे। सही सुन ये आवाज पे अचनि उहे ई माण्हू था सुनी वठो। तू भी सुनो ना। हाँ मां सुना। सुन सुन नफीस मुझे नींद नथी अचे। तो फिर परेशानी कहिड़ी ॻाल्हि आहे? सोन बोन तो वटि आहे कोन, दर वॼाए वॼाए हलिया बि न निकिता। और त मरण ख़बर असांजो छोरा सुकून तबाह कयो। त तूं छा थी चए वञा हुननि जो बि मथो पाड़िया मुंहिंजो बि पाड़िया। हा सुन सुन हज़रत आवाज़ ना पिया अचनि कोई दरवाज़ केड़ा असांजी साईं बनवारी लाल मिर्ज़ा शौक़ तव्हां अंदरि दाख़िल कीअं थिया? तव्हांखे अंदरि अचण जी इजाज़त केरु ॾिनी? असां अंदर दाखिल कीअं थियासीं? बस ईअं ई असां तव्हांजा पाड़ेसी न असांखे इमाम साहब मोकिलिया हिते जो दरवाज़ो बंदि हुयो हिन जो मतिलबु त तव्हां दरवाज़ो भञी करे दाख़िल थियो। न साईं ने बनी करे कीअं बस ईअं हथ रखियो पाण खुलियो। पाड़े वारा न तव्हां यकीनन चोर आहियो। मां दरिए मां तव्हां जूं ॻाल्हियूं ॿुधी वरितियूं। मां हिकु सरकारी मुलाज़िम आहियां जेको पंहिंजी ज़ाल सां गॾु हिते रहंदो आहे। मुंहिंजी ज़ाल हिकु घरेलू औरत आहे न ई त भॼायल। मां चवां थो हलिया वञो हितां हलिया वञो हितां त पंहिंजी जान त थई वेंदो हाणे मां चयो हलिया वञो। सब हिरासत में आए मदद इंस्पेक्टर साहब मदद मार्केट के मुंह में खड़े के काबिल न है इंस्पेक्टर साहब। मां मुझी ज़ाल ताजी कैद में चढ़ जे लाइ तैयार है। इन आज़ादी खां वधीक बहितर असां ताजी कैद में हूंदासीं इंस्पेक्टर साहब। अरे फसाद करे इहा ई करा ॿारनि बचनि वारी माण्हू असां को बि न ॻाल्हाए कयो। असां
अचो त हे हिननि जे घर छा था कनि भला जुड़ने की जरूरत है सरदार हुसैन इहो त साफ़ ज़ाहिर आहे। चार ॾींहं ताईं को लोहारी मुंहिंजे हथां लोहारी साईं केरु लोहारी मां ऐं मुंहिंजी ज़ाल रफ़ी साहब तव्हांजो ई नालो आहे किया सही ने दी दफ़ा त था सिधी सही ॻाल्हि मटकर जी जी साईं मुंहिंजो नालो नफ़ीस आहे पर मां का बि अहिड़ी ॻाल्हि न आहे की जंहिंजे करे मां लोहारी सघां। जीअं त मां अर्ज़ु कयो न मां तव्हांजी इजाज़त मिलण जे लाइ तयारु आहियां। सही था चओ बिल्कुलु सही इन्हनि खां पुछो साईं छा था कंदा रहनि हिते सॼे पाड़े में जेको कमु हले थो पियो ये कबम कर हिननि ॻाल्हियुनि खे मां तोखां वधीक सुञाणींदो आहियां ॿुधाई उहो ठीकु आहे त हिननि हिन जाइ खे फहाशी अॾो बणाए रखियो आहे अल्लाह हाणे तव्हां हिते हिन वक़्तु कहिड़े ख़्याल सां आहियो अरे 4 ॾींहं जे वक़्त में तव्हां हिननि खे 1 कलाक जो सबक़ पढ़ाए नथा सघो फहाशी जो वॾो तव्हां छा था चओ इंस्पेक्टर साहब? ये वक्त का कम धंधो भी कंदा हाँ सही है सही सोचे भला कीअं जी टाइम है हिन जे पुछां कीअं अचूं जेकॾहिं हिननि पाड़े वारनि खां अलावा हिते को ॿियो शख़्स हुजे हा ऐं हुन शख़्स बाबति हिननि खे का बि ख़बर न हुजे इहे ॾोहारी हुया पर हाणे ही पाड़े वारा बिना कंहिं मुदाफ़त पंहिंजो पाण खे साईं मां कुझु अर्ज़ु करणु थो चाहियां। रफ़ी साहब हिकिड़ो मिंट मां तव्हां सां ॻाल्हायां हलो चाड़े तूं साईं मुंहिंजो नालो तव्हां आहे नथो नालो थो ॿुधाए नालो ॿुधाए बनवारी लाल तव्हांजो नालो छा और साईं असां ॾोह कहिड़ो कयो आहे तव्हां जो दरवाज़ा घर के ख़ुदा लाइ खुलियल हूंदा आहिनि असां अंदरि आने कहिड़ो ॾोह कयो वाह वाह ही ख़ल्क़े ख़ुदा जो लफ़्ज़ छा त हिते इस्तेमालु थियो आहे पर साईं तव्हां त हिते पाड़े सीरीअ जी हैसियत में आया आहियो त जीअं हिते इहो अॾो बंदि कराए तव्हां पाड़े जी इज़त खे बचाए सघो मतिलबु उहो ई मतिलबु मां जेको तव्हां नालो छा आहे तव्हां लिखी छॾियो मां असां इमाम साहब मोकिलियो हिते आया ते तक़सीम करणु जांच करणु आया ते बसि तव्हांखे हलो हिन ॻाल्हि जी बि तस्दीक थी वेंदी सरदार हुसैन छा हिन दिल्ली जे ॿाहिरि वठी वञ ऐं ॿियनि पाड़े वारनि सां गॾु हिननि जूं बि शायदि पर थोरो ख़्यालु कजो साईं ना मोहसिन शरीफ़ माण्हू आहे थोरी हा सुञाणाए थो हाल त हा सही आहे नफ़ीस साहब तव्हांजे अबाणे घर जो एड्रेस मूं वटि आहे जे ज्यूरिडिक्शन में तव्हां रहंदा आहियो उते मूं जांच कराए वरिती तव्हां इहो ॿुधाए सघो था त हिन जाइ में तव्हां कॾहिं खां था रहो साईं असांखे हिन घर में तक़रीबन 2 महीना थी विया आहिनि। मां तव्हांखे ॿुधायां तव्हांखे हिन घर में तक़रीबन 2 महीना ऐं 14 ॾींहं थी विया हाँ हाँ साहब असांखे तक़रीबन एतिरो टाइम थियो आहे एतिरो ई टाइम थियो आहे। भला तव्हां इहो ॿुधाए सघो था त जॾहिं तव्हां हिन जाइ में आयो त तव्हांखे इहा ख़बर हुई त हिकु शमशाद भाई नाले हिकु तवाइफ़ न साईं बिल्कुलु बि इहा ख़बर न हुई। साईं थियो इहो त मूंखे तकड़ में घर मिलियो ऐं मां सामान खणी अची हिते पहुतुसि उन जे खां रोज़ इहो ई आहे रोज़ इहा ई गंद जॻह साईं। छा मतिलबु साईं इहो मिर्ज़ा शौकत ऐं बनवारी लाल जहिड़े माण्हुनि सां रोज़ जहिड़ा ऐं रोज़ नओं घर ॻोल्हा करण जी कोशिशि साईं पहिरियां मां सम्झंदो हुउमि त इंसान रुॻो पंहिंजे अमाल जो हिसाबु ॾींदो पर लॾ पलाण जे हिन तजुर्बे खां पोइ मूं इहो महसूसु कयो आहे त इंसान न रुॻो पंहिंजी माउ पीउ भाउ भेण ज़ाल ॿार बल्कि पंहिंजे पाड़े वारनि जे बि ॻोल्हे फेर जो ज़िम्मेवार आहे। असांजो दर सॼो ॾींहुं बंदि हूंदो आहे असां त रब खां दर बि कान खोलींदा
असां वधीक कुझु बि नथा चवणु चाहियूं, छो त जेतिरो ॻाल्हाईंदासीं ओतिरा ॾोही थींदासीं। अञा बि जेकॾहिं तव्हांखे असां गुनहगार लॻूं था त जेको चाहियो तव्हां असां सां सुलूक करे सघो था साहब। अॼु जो वाक़ियो मूं पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं हिन समूरे मामले जी मूं जांच बि कई आहे। तव्हां इंतिहाई शरीफ़ आहियो, इहो ई तव्हांजो ॾोह आहे। थाणे अचो ऐं पंहिंजे नेक हुजण जी ज़मानत दाख़िल कयो। नेक हुजण जी ज़मानत? जी हाँ। ही तव्हां छा था चओ इंस्पेक्टर साहब? तव्हां मूंखे बदकिरदारी सम्झो इंस्पेक्टर साहब। मां नेक हुजण जी ज़मानत नथो ॾेई सघां। हिन खां पहिरियां मिटनि माइटनि खे इहा ॻाल्हि ख़बर न आहे, पर हाणे इहा ॻाल्हि उन्हनि में बि फैलिजी वेंदी। मां चयुमि न मां तव्हांजी रस्त में अचण जे लाइ तयारु आहियां। इंस्पेक्टर साहब हिन पाड़े में मुंहिंजो को बि ज़ामिन न आहे, को बि हमदर्द न आहे, को बि दोस्त न आहे। साहब तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो न। ॻाल्हि इहा आहे त मामूली कागज़ी कार्य उहा कराइणी आहे ऐं जेकॾहिं को ज़ामिन नथो मिले त तव्हां हुनजी परवाह न कयो, मारिज कराए वठो। बसि तव्हां हिननि पाड़े वारनि खां न करियो। मां तव्हांजी पोज़ीशन खे सम्झी वियो आहियां। इंस्पेक्टर साहब तव्हां नथा ॼाणो त मां तव्हांजो केतिरो थोराइतो आहियां। असां हिन क़ाबिल किथे आहियूं? मां तव्हांजो थोराइतो आहियां सर। थोराइण जी ज़रूरत न आहे नबी साहब। तव्हां तमामु शरीफ़ माण्हू आहियो। मां हर तरह सां तव्हांजी मदद करण लाइ तयारु आहियां। बसि तव्हां हिननि पाड़े वारनि खां न ॾिजो ऐं का बि शिकायत हुजे तव्हां मुंहिंजी घरवारी बि ॻाइण वॼाइण जो शौक़ु रखंदी आहे, बिल्कुलु तव्हांजी। सुमत अचो न तव्हां वोट चाहे पियो। साहब असां तव्हांजा तमामु घणा थोराईंदा आहियूं। तव्हां असांखे हिन पाड़े वारनि खां बचायो। हाणे त मुंहिंजी पंहिंजी दिलि थी चवे त मां तव्हांजी ज़ाल सां मिलां। तव्हां जॾहिं चओ त असां तव्हांजे घर हलिया ईंदासीं। घर में न पी सघो चाहे। एक्चुअली छा आहे त मुंहिंजी घरवारी थोरी बीमार रहंदी आहे। पाण ॿाहिरि चाहे बि वेंदासीं, हिन बहाने सैर तकलीफ़ी थी। ठीकु आहे सर। ठीकु आहे नबी साहब, मूंखे तव्हां इजाज़त सुभाणे अचो था। जी ठीक है। कोई जान सके।
शादी। मुझे तो याद ही न हो। मेरे आए नफीसा की शादी, नसीरा की शादी। 16 ट्रेनिंग बची 19 अरे अधिका 20 ॾींहं ते शादी आहे। सॾ पिया अच ऐं तोखे ख़बर ई कोन्हे। ॿुधाए करे मूंखे परेशान करे चई थी ॾियां 3 ॼणनि खां घटि में इज़त कोन रहंदी। हिकिड़ो वॻो त घोट लाइ बि हुजे छा चवंदा त मामो 10 सालनि खां वठी कमाए पियो एतिरो न थिएसि जुबान जोशन कराए। शादी चले टे जोड़ा हिकिड़ो घोट जे लाइ जोशन। असां मुसलमान आहियूं, असां मुसलमान में इहो सभु कुझु काथे थींदो आहे? असां बराबरि मुसलमान आहियूं, पर साईं राजपूत हुअण जे नाते असांजी समूरी रस्मूं हिंदुआना आहिनि। चई थी ॾियां त हिन खां घटि में इज़त कोन रहंदी। मां कोशिश कयां थो, ॾिसण वारा अंधा आहिनि छा? तोखे पंहिंजे पाण जे लाइ कपिड़ा घटि मथां विछाया पिया अचनि। मूंखां जेको थींदो मां कंदुसि। मैं ॿुधाइण मुंहिंजो कमु हुयो। अदी चवंदी त भाणीजी जी शादी को रोज़ ईंदी छा? मां थी चवां त हिन सिलसिले में त असांखे थोरो घणो कर्ज़ वठणु कमु न ॾियणु खपे। घणो न सही न थींदो, पर गुज़ारे जेतिरो। मां कोशिश कयां थो। मां तुंहिंजे मुतालिक़ कुझु अरसे खां सोचां पियो। मुंहिंजे लाइ छा थो मुंहिंजो फिक्र न कर। मुंहिंजो त गुज़ारो हले पियो। पर मां थी चवां त तूं बि ऑफिस जे ॿिनि माण्हुनि खां पुछो। कॾहिं रिश्वत वठण में छा? रिश्वत जे नाले सां जेके इसराफील जी सूर यादि अचे उहो छा करे? मरी करे ख़ुदा खे बि माण्हू हूंदो आहे। तुंहिंजे ख़्याल में ॿिया कीअं कंदा हूंदा? नेठि उहे बि त मुंहुं ॾेखारींदा न, उहे बि त जवाबु ॾींदा न आख़िर। ऐं जेको जवाबु तूं ॾींदा उहे जवाबु तूं बि ॾिजां। मां थी चवां त ही गुरबत बि त 100 गुना जो गुनाह आहे। ऐं कॾहिं ज़रूरतमंद कंहिंखां कुझु वठण में छा थो वञे? मां तोखां पहिरियां हिन नतीजे ते पहुची चुको हुयुसि। बल्कि मां ठेकेदार इरफानी खे बि एतमाद में वठी चुको आहियां। हुन ते चयो त शाम जो ईंदो, पर हाणे मुंडे थियण वारी आहे, ॿाहिरि ई न आहे। घणा पैसा मिलण जो आस आहे? ये 700-800 इन ॾींहुं मुंहिंजो ठीकु आहे। मां सोचां पियो त मां तोखे कीअं ॿुधाईंदुसि। तोखे ख़बर पवंदी त मूं ई न ॾेखारे सघंदुमि। पर हाणे तूं पाण थी चवें त बसि सही आहे। ठीक आहे मां कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? इहो ई सनड़ो माण्हू आहे। भिंडीअ जहिड़ो मुंहुं अथसि, हेठि पाईंदो आहे। हीअं लॻंदो आहे लठ ते टोपी पई आहे। तुझी ताईद खां पोइ सुकून त थियो आहे, पर पशेमानी बि थिए पई। पशेमानी छाजी? तू सॼी ज़िंदगी एतिरो शरीफ़ रहियो आहे। छा हासिल थियो हिन शराफ़त मां? मां त चवां थी अॼु जेका असांजी हिन पाड़े में बेइज़ती ऐं रुसवाई थी आहे न, हिन में बि असांजी शराफ़त ई ज़िम्मेवार आहे। बुधाया ही नहीं इस बारे में। क्या बुधाया? छेड़े के बारे में। तो ऑफिस में थकिया टूटल खरीदवा तो के परेशान न पे करन चाहिए। मैं वो भी वो मारी पाण सरे पाड़े में मशहूर आई। ये ऐसा ही है कि तो सब कुछ शराबत ना बुद्धि का रखा। इन्हें जे करे इन्हें के असांजे मथे ते अचण जो मौको तो मिले। नफीस अन्या ते केर भी नजर नथो अचे। चयो तो 6 बजे ताईं ना आयो तो नहीं लगे तो बड़े साल संभली हो। बड़े साहब संभली वियो। केस को
शायद असांजी किस्मत में हाणे छा थींदो? इन जो मतलब तो नहीं लो लगे त ईअं ई थो। जेकॾहिं हू न आयो न त सुभाणे चवंदो मां ठीको तोखे न ॾींदुसि। मां ठीको जेको आहे न हुनखे ॾेई छॾियो आहे विक्रम सिंह खे। विक्रम सिंह ही क्या है? इहो ॿियो ठेकेदार ओ ये असांखे रिश्वत जा घणा पैसा ॾिनी? न त नथो वठी सघां। हाणे हर माण्हू खे त मां न चवंदुसि न। न त मुंहिंजी नौकिरी ख़तरे में पइजी सघे थी ऐं मां बि। सही तो चए। पर इहा केरु हुई पाड़े वारी औरत? इहा ही काज़ी साहब जी ॿी घरवारी। पाण त वते ते सॼो ॾींहुं चिटियूं रुलंदी ऐं अची अची मुंहिंजे मथे पई लॻे। त कुझु ॿुधाए छॾेसां। मां छा घटि कईमांसि? अहिड़ियूं ॿुधायूंमांसि त सॼी ज़िंदगी यादि रखंदी। हाणे नथी ॾिजां कंहिंखां बि। लॻे थो त ठेकेदार अची वियो। हा मां ॾिसां थो। ठेकेदार अची वियो? हाँ न इरफानी? ठेकेदार इरफानी न हुयो। ॿियो को हुयो। चवे पियो मुंहिंजो नालो सेठ शिवभट आहे। मूंखे ठेकेदार इरफानी कोन्हे? न चवे पियो साल ॾेढ में हिते ईंदो आहियां। इन शहर में? हा हिन शहर में। छा थो करे? अल्लाह को तो उनके बुझायो कोने। वरी बुझाए मां चवां थी भाई घर मटाए पहिरीं त वरी हिन खे कनि वरी एक ही इतना सेठ था कुछ और थोड़ी आ। मां तो चवां कुछ देर इज्जत सां वेहारी उठता वरी हलियो बि न। ठीक है तू यार मां ॿिए कमरे में वञा। तोखे ख़बर आहे अॻे पाड़े वारा तूं पाणे में चवे पई कॾहिं कॾहिं रिश्वत वठण में कहिड़ो हर्ज आहे? ही भी असांखे रिश्वत ॾींदो? हा पर कोई रिश्वत न। तो कोई छा आहे? तूं पाणे में चवे पई तूं सॼी ज़िंदगी एॾो शरीफ़ रहियो आहे एॾो शरीफ़ रहियो आहे। इन शराबत छा ॾिनो आहे तोखे? मां चवां थो सेठ गाने जो शौक़ीन आहे। हिकिड़ो गानो ॿुधाए तूं ॻाईंदी बि आहे। सेठ गानो ॿुधंदो 100 ॾेढ ॾेई हलियो बि कोन्हे। नफ़ीस ही तोखे छा थी वियो आहे? माण्हू छा पंहिंजा घटि था चवनि। हिकिड़ो गानो ई त आहे। परेशान न थी। सिर्फ़ गाने जो शौक़ीन आहे न। हिकिड़ो गानो आहिस्ता सां ॿुधाए वठा। हा सही तरीक़े सां पेश अचिजांइ। हा ॿुधाए न सेठ साहब सेठ अचो 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 सेठ आदाब। ॿियो मां हिते साल ॾेढ में सिर्फ़ हिकु दफ़ो ईंदो आहियां शमीअ जो राॻ ॿुधण। छो त मां फन जो क़दरदान आहियां ऐं हूअ बि असां ॿाहिरी सेठ माण्हू त फन जा क़दरदार हूंदा आहियूं। पर अॻे त हिते वॾा शादवाना हूंदा हुया। हाणे एतिरी ख़ामोशी छो आहे? दरअसल हिननि जी तबियत कुझु नासाज़ हुई। पर हाणे तव्हां आया हो त अजरा ॿुधाए न सेठ खे कोई पंहिंजो तव्हां पंहिंजो फन त ॾेखारियो पोइ ॾिसो त असां कीअं था तव्हांजे फन जो क़दुरु कयूं जो पाण तव्हां बि वाह वाह करण ते मजबूर थी। ॿुधाए